अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्लासी हेडलाइंस तरफ़। नून लीग की तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत सियासी मुखालफ़न खे धमकियूं ॾेई रही आहे। इमरान खान जी टेबल ते मुल्क तरक्की न कंदो, नैब खे इस्तेमाल करे शहबाज शरीफ ते इल्ज़ाम लगाया विया। कुछ भी कयो पर अवामी ताक़त तव्हांखे घर मोकिलींदी। माण्हू तव्हांखे बददुआ ऐं नवाज़ शरीफ खे दुआऊं ॾेई रहिया आहिनि। अटे खंड ऐं गैस चोरी कंदड़नि खां केरु बि पुछण वारो नाहे। सुप्रीम कोर्ट में जस्टिस काज़ी फाइज़ केस की ॿुधणी। छा चीफ जस्टिस केस में धुर आहे? सरीना फाइज़ ईसा जो बेंच का सवाल। जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स में चयो आहे त पहिरियां ईअं नाहे थियो त ॿुधणी दौरान चीफ जस्टिस ते इल्ज़ाम लॻे। अवां हद खां वधी रहिया आहियो। चीफ जस्टिस ते कीअं इल्ज़ाम लॻायो? जेकॾहिं कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त माफ़ी घुरां थी। सरीना ईसा पारां चीफ जस्टिस जो नालो वठण बाद मुआसरत। मुल्क में कोरोना वायरस वधी 99 मरीजन जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतन जो अंग वधी 8487 थी वियो। एनसीओसी मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 2885 नवां केस ज़ाहिर। 2486 मरीजन जी हालत ॻणित जोगी। कोरोना वायरस सबबि मुतासिरनि जो अंग 4,23,189 थी वियो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में एविएशन पॉलिसी, पोर्ट एंड शिपिंग कारपोरेशन ऐं कराची पोर्ट ट्रस्ट जे चेयरमैन जी मंज़ूरी जा इम्कान। हुकूमत मुखालिफ़ इत्तेहाद पीडीएम जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। इजलास में 13 डिसंबर ते थींदड़ लाहौर वारे जलसे बाबति हिकमत अमली ते गौर कयो वेंदो। सिंध जो नाले वारो तालीमी माहिर ऐं सिंध यूनिवर्सिटी जो अॻूणो वक़्ती वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इकबाल पंवर 70 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। डॉक्टर मोहम्मद इकबाल पंवर हैदराबाद जे अस्पताल में इलाज हेठि हो। डॉक्टर मोहम्मद इकबाल पंवर जी तदफ़ीन सिंध यूनिवर्सिटी रेलवे स्टेशन भरिसां कब्रिस्तान में कई वेंदी। दादूबे जो पुलिस जुड़तू मुक़ाबले ॼाणाए गिरफ़्तार कयल रज़ाक चांडियो खे हाफ फ्राई करे छॾियो। रज़ाक चांडियो जो चवणु आहे त पुलिस होटल तां बिना जवाब गिरफ़्तार कयल जुड़तू मुक़ाबले में हाफ फ्राई कयो। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले बाद रज़ाक चांडियो खे गिरफ़्तार कयो। जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। कोटलालू भरिसां मुसाफ़िर कोच ऐं कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली में टक्कर। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे फैज़गंज अस्पताल मुंतक़िल कयो पियो। हाई नाले वारे लेखक अदीब सहाफ़ी ऐं ॾाहे कामरेड सोबो ज्ञान चंदाणी जी 6वीं वरसी मल्हाई थी वञे।